वाक़िया अपडेट का नालो अहम ख़बर है। डहर की मां क़ौमी शाहरा ते मोटरसाइकिल ट्रॉलर में टक्कर थियो है। हादसे के नतीजे में 2 ॼणा फौत थी विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, वाक़िया आगाह कयूं। फौतन में पंजाब वासी असद इस्लाम और मोहम्मद फ़हीम शामिल आहिनि। अहम ख़बर है। डहर की मां अवां खे ॾियूं पिया क़ौमी शाहरा ते ट्रॉलर और मोटरसाइकिल में टक्कर थियो है। हादसे में 2 ॼणा फौत थी विया आहिनि। फौतन में पंजाब वासी इस्लाम और मोहम्मद फ़हीम शामिल आहिनि। रुकंदड़ ख़बर है। अवां खे ॾियूं पिया डहर की मां क़ौमी शाहरा ते हादसो पेश आयो है। ट्रॉलर और मोटरसाइकिल में टक्कर थियो, नतीजे में 2 ॼणा फौत थी विया आहिनि। फौतन में पंजाब वासी असद इस्लाम और मोहम्मद फ़हीम शामिल आहिनि। अवां खे आगाही ॾींदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। डहर की मां क़ौमी शाहरा ते ट्रॉलर और मोटरसाइकिल में हादसो पेश आयो है। 2 ॼणा फौत थी विया आहिनि। फौतन में पंजाब वासी असद इस्लाम और मोहम्मद फ़हीम शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है। अवां खे ॾियूं पिया डहर की मां क़ौमी शाहरा ते ट्रॉलर और मोटरसाइकिल में टक्कर थियो है। हादसे में 2 ॼणा फौत थी विया आहिनि। फौतन में पंजाब वासी असद इस्लाम और मोहम्मद फ़हीम शामिल आहिनि। तफ़सील वठंदासीं डहर की मां रमेश कुमार का। रमेश, हादसे बाबत आगाह कजो। जी ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डहर की वेझो क़ौमी शाहरा ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल के टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में पंजाब के शहर सादिकाबाद जा रवासी आहिनि। 2 नौजवाननि, ॿिन्ही जी उमिरि 22 साल आहे, जिनमें असद इस्लाम और मोहम्मद फ़हीम सरवर जेके चिबाड़ जी फौत थी आहिनि। इतला ते डहर की पुलिस पहुची फौतन जा लाश खणाए डहर की सरकारी अस्पताल था, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसन वाले किया वञनि। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त ट्रॉलर ड्राइवर जेको हादसे बाद ट्रेलर समेत फरार थी विया है। जॾहिं त डहर की पुलिस अहिड़े हादसे जी ताईं रिपोर्ट दर्ज करे वरिती आहे ऐं वधीक जांच करे रही है। फौतन जो तालुक सादिकाबाद सां हुयो, जेके सादिकाबाद खां कंहिं कम साॻे सखर तरफ़ वञी रहिया हुआ त रस्ते में अहिड़ो हादसो पेश आयो आहे। जी मेहरबानी अवां जी हादसे बाबत अपडेट करण लाइ।